सिजावल वेझो बेलो शहर भरिसां नौजवान जो वण में टंगियल लाश थे। इलाइक़े में मुबैना ख़ुदकुशी जा चौबोल लाश पुलिस तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल सिजावल आंदो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे शहमीर ख़ान सिंधी। जी शहमीर ख़ान, छा तफ़सील आहिनि? जी ज़ारा, बिल्कुल सिजावल वेझो बेलो शहर भरिसां ॻोठ छतो मला जो रहायशी 16 वरे जो नौजवान हुज़ूर बख़्श मला उर्फ़ हुज़ूरी जो टुवाल सां वण में टंगियल लाश हथ आयो आहे। लाश के वण में टंगियल ॾिसी इलाइक़े वासियुनि बेलो पुलिस के इतला ॾिनो। पुलिस जाइ मौके ते पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल सुजावल खणाए वई। उन मौके ते सुजावल पुलिस जो चवणु आहे त पोस्टमार्टम जी रिपोर्ट अचण खां पोइ मामले जी ख़बर पइजी वेंदी। वधीक जांच करे रहिया आहियूं। जॾहिं त इलाइक़े में ख़ुदकुशी जा जोबूल हली रहिया आहिनि। ख़ुदकुशी जो अञा ताईं न केस दाख़िल थी सघियो आहे, न ई को कारण मालूम थी सघियो आहे। जी महिरबानी शहमीर, तफ़सीली ख़बर खां आगाह करण लाइ।